मलीर जे ख़ुदाबख्श नुहाणी ॻोठ लॻ ख़ानगी फैक्ट्री जी अॾावत दौरान इंतज़ामिया पंहिंजा बिल्डोज़ हणाए ॻोठ जे पाणी सेवरेज ऐं गैस लाइन समेत रोड ड्रहराए छॾिया आहिनि, जंहिं ख़िलाफ़ ॻोठाणनि में सख़्त ॻणती जी लहर छांइजी वई आहे। उन सिलसिले में वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे मलीर मां CN न्यूज़ जो रिपोर्टर आज़ाद ख़ासखेली। जी आज़ाद, छा तफ़सील आहिनि? मलीर जे ख़ुदाबख्श नुहाणी ॻोठ लॻ ख़ानगी फैक्ट्री जे अॾावत दौरान इंतज़ामिया पंहिंजा बिल्डोज़र हणाए ॻोठ जे पाणी सेवरेज गैस लाइन समेत रोड ठाराए छॾिया आहिनि, जंहिं जे ख़िलाफ़ ॻोठाणनि में सख़्त ॻणतीअ जी लहर छांइजी वई। इन सिलसिले में सवें ॻोठाणनि सैयद खुदारिनू शाह, याकूब ख़ासकली, हाकिम जोखियो, वाहिद बख्श नुहाणी, गुलाम अकबर लाशारी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में ॻोठ जे मुख्य चौक खां पैदल एहतिजाज रैली कढी अॾावतीअ हेठि ख़ानगी फैक्ट्री अॻियां धरनो हयो। रैलीअ में शरीक माण्हुनि जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ। हो ॻोठाणनि सां नाइंसाफ़ियूं बंदि करियो, कब्ज़ागिरी बंदि करियो, ॻोठाणनि जूं पाणी सेवरेज ऐं गैस जूं लाइनूं बहाल करियो, गुज़र जा लंघ बहाल करियो जा उबड़ाईंदड़ नारा हणी रहिया हुआ। इन मौक़े ते रैलीअ खे ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त ख़ानगी फैक्ट्री अमलदारनि असांजी ज़मीन ते कब्ज़ा करण बैदि ॻोठ खे 7 करोड़ जी ॻड़ी रक़म सां मिलियल पाणी सेवरेज ऐं गैस जी लाइन कटे गुज़रण जा लंघ बंदि करे छॾिया आहिनि, जेको असां सां ॻोठाणनि सां नाइंसाफ़ी आहे। जेकॾहिं ज़मीन तां कब्ज़ो ऐं पाणी सेवरेज लाइन गैस बहाल न कई वई त नेशनल हाईवे ते धरनो हणण ते मजबूर थी वेंदासीं। यूनुस आज़ाद, मलीर।